Assalamu alaikum. This is Abduro. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां वधीक समझ जे दौर जा जेके सवाल आहिनि आम सवाल आहिनि त उन्हनि जे बारे में डिस्कस कंदासीं। असां पहिरियों हुन जा 25 सवाल डिस्कस करे चुका आहियूं। अॼु असांजो 26 सवाल आहे त मखदूम बिलावल साहिबु कहिड़े दौर सां तालुक़ु रखंदो हो। त उहो समाज जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। त हिन जो ॿियों ऑप्शन सही आहे। ॿियो 27 सवाल आहे त शेख पराड़ जो हिकु शेर कहिड़े मलफ़ूज़ात सां मिलियो आहे त बयानुल आरिफ़ीन मां मिलियो आहे। 28 सवाल आहे त समन जे दौर जी सिकनि ते कहिड़े आलम जेका आहे तहक़ीक़ कई आहे त उहा अब्दुल्ला वरिया साहिबु कई आहे। ॿियो असांजो 29 सवाल आहे डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद खे कहिड़नि बुनियादनि ते दावा कई आहे त समन जे दौर हुकूमत में सिंध जी जेका सरकारी जेका ज़बान हुई उहा अरबी हुई। त उहो तामीरात जा किताबा नवीस हिकिड़ो अरबी में आहिनि या समन जा दौर जा 2 किताब अलज़ीदा ऐं तज़किरतुल मराद ही अरबी में लिखियलु मिलियो आहे या इन बिना ते या सिकनि ते अरबी रस्मुल ख़त मौजूदु आहे या उहे सभु। त असांजो 29 जो ऑप्शन थींदो उहे सभु जेके हुया उन्हनि सभिनी बुनियादुनि ते जेको आहे हिन ॿुधायो त जेका समन जे दौर में सिंध जी सरकारी ज़बान हुई छा हुई अरबी हुई। ॿियो असांजो सवाल आहे त डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच मुताबिक़ समन जे दौर में फ़ारसीअ जी सरकारी ॿोली हुअण जा कहिड़ा सबब हुया। सबब आहिनि सिंध जा पाड़ेसरी परगिणा सिंधो सूं दहलीअ जी मातहत हुया। मुल्तान जे गवर्नर ऐनुल मल्क माहिरू सिंध जे हक़ुमनि खे फ़ारसी में ख़त लिखिया। दहली जी मरकज़ी हुकूमत जी सरकारी ऐं दफ़्तरी ॿोली फ़ारसी हुई त या उहे सभु हुया। त 30 जो जेको असांजो ऑप्शन थींदो उहो बि उहे सभु हुया। उन सभिनि बुनियादनि ते ॿुधायो त जेका समन जे दौर में फ़ारसी जी सरकारी ॿोली हुअण जा इहे सबब हुया। डॉक्टर नबी बख़्श साहिबु ॿुधायो। ॿियो असांजो 31 सवाल आहे डॉक्टर हरूमल संदराणी संदा रंगाणी समन जे दौर जा कहिड़ा फ़ारसी गो शाइर ॿुधाया आहिनि जंहिंजी मादरी ज़बान सिंधी हुई। जाम जोणो ऐं जाम नदू शेख हमाद जमाली ऐं शेख ईसा या मखदूम बिलावल या उहे सभु। त इन जो 31 जो बि थींदो उहे सभु चोथों नंबर। ॿियो 32 असांजो सवाल आहे त M.H. पनूर हदीक़तुल ओलिया जी आधार ते समन जे दौर में कहिड़ी ॿोली खे सरकारी हैसियत में मञे थो। अरबी जे हिसाब सां सिंधी जे हिसाब सां फ़ारसी जे हिसाब सां या हिंदी जे हिसाब सां। 32 जो जेको सही ऑप्शन थींदो उहो सिंधी जे हिसाब सां वधे थो त इहा सरकारी हैसियत आहे। ॿियो असांजो आहे त 23 आहे त समन जे दौर में सिंधी ॿोली जी लिखत जी लाड़ कहिड़ियूं लपियूं इस्तेमालु थींदियूं हुयूं त नुस्ख़ या नस्तालीक या दीवानगिरी या उहे सभु। त 33 जो जेको असांजो थींदो उहे सभु। असांजो 34 सवाल आहे समन जे दौर में काज़ी कादन खां बि अॻु जो उहो कहिड़ो शाइर हो जो हिकु मौलूद मिलियो हो। त हुनजो हिकिड़ो मौलूद मिलियो हो जंहिंमां साबित थिए थो त मौलूद जी सनफ़ समन जे दौर में बि हुई। उहो कहिड़ो हुयो जंहिंजो हिकिड़ो मौलूद मिलियो। शेख अब्दुल जलील चूहड़ हुयो, कालू फ़क़ीर हुयो, भरियो विरदास हुयो या सईद इमाम शाह हुयो। त असांजो 34 जो जेको थींदो ॿियो कालू फ़क़ीर हो उनजो हिकिड़ो मौलूद मिलियो हो त उन मां असांखे साबित थियो त समन जे दौर में बि मौलूद जी हिकिड़ी सनफ़ हुई। 35 असांजो सुवाल आहे समन जो दौर जी गमनाम शाइर तालिब फ़क़ीर सुमरे जो तालुक़ु कहिड़े शाइर सां हुयो। लकी सां हुयो, मेहड़ सां हुयो, सेवण सां हुयो या रोड़ी सां हुयो। त 35 जो पहिरियों थींदो लकी सां हुयो। 36 आहे नई तहक़ीक़ मूजिबि मामूई फ़क़ीरनि हुआ ऐं मामूई फ़क़ीरनि हुआ ई को न बल्कि मामे देव हुयो। मामे देव जो तालुक़ु कहिड़े सिंध हाकिम जो दौर हुयो। जाम तमाचे सां हुयो, जाम बाबीनो सां हुयो, जाम नदू सां हुयो, जाम अली शेर सां हुयो। त 36 जो जेको असांजो ऑप्शन थींदो उहो थींदो टियों थींदो जाम नदू सां हुयो। असांजो 37 आहे त तज़किराए कुतुबिया मां कहिड़े बुज़ुर्ग जो सिंधी शेर मिलियो आहे त शेख हमान साहिब जो, शेख अब्दुल जलील उर्फ़ चौहड़ साहिब जो, मखदूम अहमद भट्टी साहिब जो या मखदूम बिलावल साहिब जो मिलियो आहे। त इन जो जेको असांजो 37 जो जेको सही ऑप्शन थींदो उहो थींदो ॿियों थींदो शेख अब्दुल जलील उर्फ़ चौहड़ साहिब जो मिलियो आहे तज़किराए कुतुबिया मां।
ॿियो असांजो 38 सवाल आहे त समन जे दौर जी अदब ते कहिड़नि तारीख़नि जो असरु मौजूदु हुयो? महदवी तारीख़ हुई, भगवती हलचल हुई, तसवुफ़ जा सिलसिला हुया, या उहे सभु हुया? 38 जो बि थींदो उहे सभु। असांजो 39 क्वेश्चन आहे त समन जे दौर जी कहिड़ी शाइरनि जी शाइरी में अल्फ़ इशबाह जा इब्तिदाई अञाण मिलनि था? मुराद अली शाह शिराज़ी वटां चयल हिकु दुआ, मखदूम बिलावल ॾांहुं मंसूब मदह, उहे ॿई या को बि न। त 39 जो थींदो मखदूम बिलावल ॾांहुं मंसूब मदह। त इन जो ॿियों ऑप्शन सही थींदो। असांजो 40 नंबर क्वेश्चन आहे समन जे दौर जी कहिड़नि शाइरनि जी शाइरी में सिंधी आमज़ेश ॿोली मिले थी? त सखन जी गुरु ग्रंथ में, हिंदुस्तानी सूफ़ियनि में, मगरबी शाइरी में, या उन मां को बि न। 40 जो असांजो सखन जी गुरु ग्रंथ में। असांजो 41 आहे त इसहाक आंगर कहिड़े शहर जो राहगू हुयो? खैरपुर जो हुयो, सांगड़ जो हुयो, हैदराबाद जो हुयो, या बदीन जो हुयो? त 41 जो असांजो जवाबु थींदो उहो थींदो हैदराबाद जो हुयो। इसहाक आंगर बि जेको आहे समन जे दौर सां तालुक़ु रखंदो, इहो बि हिकिड़ो असांजो इम्पॉर्टेंट MCQ आहे। इसहाक आंगर कहिड़ो धंधो कंदो हुयो? वाटको हुयो, दर्ज़को हुयो, लोहारको हुयो, या राज़को हुयो? त 42 जो असांजो थींदो 3 नंबर लोहारको हुयो। इसहाक आंगर कहिड़े दौर जो शाइर थी गुज़रियो आहे? त इहो असांजो समा, अरगून, तुर्खान, या मुगल। त इहो समा जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। अॼु ताईं इसहाक आंगर जा केतिरा शाइर मिली चुका आहिनि? असांजो क्वेश्चन नंबर 44 आहे त 10 आहिनि, 1, 3, या 4? त इन 44 जो असांजो आहे त इन में हिकिड़ो जेको आहे इन जो शेयर मिली चुको आहे। 44 जो असांजो ॿियों नंबर थींदो। मज़मून जे लिहाज़ खां इसहाक आंगर कहिड़े शाइर जो बुनियादु विधो? रज़मिया जो, तरबिया जो, मज़हबी जो, या इश्किया जो? त इन जो थींदो इश्किया जो हिन जेको आहे बुनियादु विधो हुयो। हाणे असां कुझु समा जे दौर जा जेके मशहूरु शाइर आहिनि त उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं, छाकाणि त इन मां पोइ सवाल ईंदा आहिनि त हीउ त जेको आहे शाइर कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो। काज़ी कादन साहिबु जेको आहे समन जे दौर सां आहे, 1443 ऐं 1551 में वफ़ात कई। शेख हमान साहिबु, इसहाक आंगर साहिबु, मखदूम मोहम्मद भट्टी साहिबु, शेख पराड़ साहिबु, नूह हथियाणी साहिबु, पीर ताजुद्दीन साहिबु, सैद इमाम शाह, ॿियो आहे नाबल चारण, मखदूम मोहम्मद भट्टी साहिबु, इहो इम्पॉर्टेंट आहे। मखदूम बिलावल, शेख अब्दुल जलील साहिबु, सैद हैदर सनाई साहिबु, फ़कीर मोहम्मद तालिब साहिबु। इहे असांजा कुझु जीअं मामूई फ़कीर साहिबु, इहो बि हिकिड़ो असांजो इम्पॉर्टेंट आहे त इहो बि समन जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। असां कुझु समन जे दौर जा ऑनलाइनर कुझु MCQs पढ़ंदासीं। त असांजो पहिरियों आहे त सिंधी ज़बान तरक़ी करे सिंध खां ॿाहिरि निकिती, त इहा बि समन जे दौर सां हुई। त सिंधी नसर में नवां किसा ऐं दास्तान रूमना थिया, जिन में जाम लाखो ऐं मेहराणी, जाम लाखो ऐं ओडण, जाम तमाचाई ऐं नूरी, जाम उढो ऐं होथल परी ऐं दरिया खान जेके आम आहिनि। त इहे हिन जा कुझु दास्तान जेके हुया समन जे दौर में मिलिया हुया। ॿियो समन जे दौर में आहे त सिंधी बेत इर्तिक़ाई सफ़र शुरू कयो, अल्फ़ इशबाह जी शाइरी खे उरूज मिलियो, धारियुनि जी यलगार सबबु क़ौमी नारे जनमु वरितो, मज़हबी तबलीग वधी ऐं कई नवां मदरसा जेको हुया खुलिया विया समन जे दौर में। ॿियो असांजो सवाल आहे त तमसीली शाइरी जो बि बुनियादु जेको आहे समन जे दौर में विधो वियो। ऐं काज़ी कादन जेको हिन जो आम जेको हुयो शाइर हुयो। ऐं नओं आहे त जेतोणीकि हिन दौर में अदबी रवायतियूं साॻियूं सूमरा दौर वारियूं हुयूं, पर क़ुवत जेको आहे हिन में क़ुवत बयान में वॾो जेको आहे इज़ाफ़ो थियो हुयो। ॾहों सवाल आहे त हिन दौर में शाइरी पिणु सिंध जी तारीख़ी लिखण में मदद ॾिनी आहे। 11हों आहे त हिन दौर में सिंधी ऐं सराइकी जो हिक ॿिए ते तमामु घणो असरु पियो। काज़ी कादन जेको आहे सराइकी ॿिए त पिणु बि चया हुया। ॿियो आहे त मज़हबी शाइरी गनान जी सूरत में तरक़ी कई। ॿियो रूमनाई जेके हुया किसा हुया, जेके दास्तान हुया, हिन में जेको आहे असांखे समन जे दौर में मिलनि था। असां कुझु इसहाक